बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बीह, पटाटा, गोभी सभु मां धोई साफ़ करे कटे रखां थी। पोइ हिकु देगिड़ीअ में बसरु विझी उन में तेल विझी मां बसरु गोल्डन कयो आहे, चङो ख़ासो गोल्डन यानी सुनहरो नासी सुनहरो। पोइ उन में जेके बीह ऐं गोभी आहे उहा विझी बसरनि में चङी तरह भुञंदमि। उन्हनि सां गॾु विझंदमि थूम कुटियल, कुझु ख़ुश्क मसालो, ॻाढ़ा मिर्च, हेड, लूणु ऐं पीठल धाणा। ई 4 मसाला ख़ुश्क। उन सां गॾु गोभी खे चङी तरह भुञंदमि। जॾहिं भुञी वञे पोइ विझंदमि टमाटो ऐं मिर्च कटियल। पोइ इन में मां पाणी विझी गोभीअ ऐं बीहनि खे टमाटनि सां गॾु रधण लाइ छॾे ॾींदमि। जॾहिं गोभीअ जो ऐं बीहनि जो पाणी ख़ुश्क थी वञे, गोभी ॻरी वञे, बीह बि ॻरी वञनि, त पोइ उन में शामिलु कंदासूं पटाटो ऐं थोरो पाणी विझी पटाटे खे बि बीहनि ऐं गोभीअ सां गॾु ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं पटाटो ॻरी वञे गोभीअ ऐं बीहनि सां गॾु ऐं तेल निकिरी अचे त उन में सावा धाणा शामिलु करे प्लेट में लाइ रखंदासूं। खाइण लाइ तयारु आहे असांजी मज़ेदार गोभी बीह पटाटनि जी भाॼी।